अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फराह अख्तियार। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरुनि में तव्हांखे भलीकार। नाज़रीन, बुलेटिन जी शुरूआति में तव्हांखे अहम ख़बर ॾींदासीं। नसीराबाद में 3 वरहनि जो समीर गाडेही घर में बीठल पाणी में ॿुॾी फ़ौत थी वई आहे। फ़ौती ॿाड़ी जे वारसनि पारां इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियूं बीहजी वयूं, जंहिं करे मुसाफ़िर परेशान थी विया आहिनि। तव्हांखे नाज़रीन अपडेट कयूं पिया। नसीराबाद में 3 वरहनि जे समीर गाडी घर में बीठल पाणी में ॿुॾी फ़ौत थी वई आहे। फ़ौती ॿाड़ी जे वारसनि पारां इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियूं बीहजी वयूं, जंहिं करे मुसाफ़िर परेशान थी विया आहिनि। नाज़रीन, तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं पिया। नसीराबाद में 3 वरहनि जे समीर गाडी घर में बीठल पाणी में ॿुॾी फ़ौत थी वई आहे। फ़ौती ॿाड़ी जे वारसनि पारां इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियूं बीहजी वयूं, जंहिं करे मुसाफ़िर परेशान थी विया आहिनि। तव्हांखे नाज़रीन अपडेट कयूं पिया। नसीराबाद में 3 वरहनि जो ॿारु घर में बीठल पाणी में ॿुॾी फ़ौत थी वई आहे। फ़ौती ॿाड़ी जे वारसनि पारां इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियूं बीहजी वयूं, जंहिं करे मुसाफ़िर परेशान थी विया आहिनि। नाज़रीन, तव्हांखे ॾुखो ईंदड़ ख़बर ॾियूं पिया। नसीराबाद में 3 वरहनि जे समीर गाडी घर में बीठल पाणी में ॿुॾी फ़ौत थी वई आहे। फ़ौती ॿाड़ी जे वारसनि पारां इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियूं बीहजी वयूं, जंहिं करे मुसाफ़िर परेशान थी विया आहिनि। नसीराबाद में 3 वरहनि जो समीर गाडी घर में बीठल पाणी में ॿुॾी फ़ौत थी वियो आहे। फ़ौती ॿाड़ी जे वारसनि पारां इंडस हाईवे ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे।